सिंधी जे अॼु जी गॾजाणीअ में तव्हां सभिनी जो स्वागत आहे। सिंधी क़ौम हिकु तेज़ दिमाग़, ख़ुश मिज़ाज क़ौम। जॾहिं विरहाङे जे वक़्तु सिंधी पंहिंजो सभु कुझु सिंध में छॾे हिते आया त उन वक़्तु बि उन्हनि में पंहिंजे ॿारनि जी ऊची तालीम जो जज़्बो तॾहिं बि हुयो ऐं अॼु बि आहे। भले केतिरियूं ई मुश्किलातूं छो न पे मुंहुं ॾिनो, पर तॾहिं बि उन्हनि पंहिंजे ॿारनि जी तालीम खे हमेशह ई पंहिंजी पहिरीं प्रायोरिटी रखी। शाबाश थी ॾिजे उन्हनि सिंधी भाउरनि खे जिन अहिड़े दौर में केतिरा ई स्कूल ऐं कॉलेजिस बर्पा कया जीअं उन में सिंधी विद्यार्थी सुठी तरह तालीम हासिल करे सघनि, ऊची तालीम हासिल करे सघनि। उन जे लाइ केतिरियूं ई सहूलियतूं पिणु मैसर करायूं। अहिड़ो ई हिकु विद्या जो मंदिर आहे विवेकानंद एजुकेशन सोसाइटी। अॼु जी गॾजाणीअ में असां सां गॾु आहिनि विवेकानंद एजुकेशन सोसाइटी जा प्रेसिडेंट श्री महेश तेजवाणी जी। महेश जी, तव्हांजो अॼु जी इन गॾजाणीअ में स्वागत आहे। अॼु असां तव्हांखां पहिरीं त इहो ॼाणणु चाहींदासीं त विवेकानंद एजुकेशन सोसाइटी जी स्थापना कीअं थी? पहिरीं त सभिनी खां पहिरीं मां दिलेर सिंधी तव्हांखे ऐं तव्हांजी टीम खे धन्यवाद थो ॾियां त तव्हां अहिड़ो कार्य करे रहिया आहियो त जेकी असांजी नई टही यानी जेका यंगर जनरेशन आहे उन्हनि ताईं तव्हां सिंधियत जूं ॻाल्हियूं पहुचायो था ऐं सिंधियत खे क़ाइमु था रखो। इहा तमामु सुठी ॻाल्हि आहे। धन्यवाद। विवेकानंद एजुकेशन सोसाइटी दादा हशू अडवाणी जी जेके विरहाङे खां पोइ हिते मुंबई में चेंबूर इलाइक़े में अची रहिया हुआ ऐं घणेई सिंधी चेंबूर कैंप में अची वसिया हुआ। उन्हनि पंहिंजो जीवन उन्हनि जी सेवा में लॻाए छॾियो। न सिर्फ़ु सिंधी पर उते जे लोकल माण्हुनि सां मिली करे हुननि बिल्कुलु सेवा जा कार्य शुरू कया ऐं पोइ उन्हनि खे ईअं लॻो त भई सिंधियुनि लाइ ऐं उते लोकल लाइ एजुकेशनल इंस्टीट्यूशन हुअणु तमामु ज़रूरी आहे। जी। त सन 1962 में विवेकानंद एजुकेशन सोसाइटी जी स्थापना थी। जी। हशू जी बिल्कुलु सक्रिय हुआ सोशल कम में, सामाजिक कार्य में, ऐं उन्हनि बिल्कुलु हिन ॾांहुं ध्यानु ॾिनो। उन्हनि पंहिंजा जेके राष्ट्र स्वयंसेवक संघ जा स्वयंसेवक हुआ हशू जी अडवाणी, उन्हनि पंहिंजे जेके दोस्त हुआ राष्ट्र स्वयंसेवक संघ जा, जेके दादा झमटमल वाधवानी, इंद्र अडवाणी, दादा हरिराम सामतानी, तोलाराम पंजाबी जी, हरी मुरजानी जी, किशन मंशारामान जी, उन्हनि सां गॾिजी करे विवेकानंद एजुकेशन सोसाइटी जी स्थापना कई सन 1962 में। उन टाइम ते त मां पैदा ई न थियो हुउसि, तॾहिं खां इहा संस्था हली रही आहे। जी। हशू जी असांजे संस्था जा सेक्रेटरी हुआ सन 1962 खां। उन्हनि जो जॾहिं ध्यानु थियो 1995 में, तेसि ताईं उहो विवेकानंद एजुकेशन सोसाइटी जा सेक्रेटरी थी रहिया। ऐं दादा झमटमल वाधवानी जॾहिं संस्था स्थापना थी 62 खां 1962 खां उनजा प्रेसिडेंट रहिया ऐं उन्हनि जो ध्यानु सन 2007 में थियो, तेसि ताईं उहे प्रेसिडेंट रहिया। जी। त तव्हां 2007 खां प्रेसिडेंट आहियो? न, मां विवेकानंद एजुकेशन सोसाइटी में हशू जी जे ध्यान खां पोइ 1996 में आयुसि। जी। 1996 में मां विवेकानंद एजुकेशन सोसाइटी सां जुड़ियुसि। 1996 खां 99 ताईं मां रेगुलर वेंदो रहंदो हुउसि। 1999 में मूंखे ट्रस्टी कयूं, मेंबर कयूं विवेकानंद एजुकेशन सोसाइटी जी संस्था जो। जी। ऐं 2002 में मैनेजिंग कमेटी में मूंखे खयो वियो। 2005 खां 2014 ताईं मां संस्था जो ट्रेजरर रहियुसि। 2014 खां मां संस्था जो प्रेसिडेंट आहियां। हशू जी से मुंहिंजी सुञाणप नंढे हूंदे खां ई हुई। मुंहिंजे पिताश्री सां राष्ट्र स्वयंसेवक संघ जे करे उन्हनि जो संबंध हो ऐं असांजे घर में ईंदा रहंदा हुआ। ऐं मां हशू जी जे बारे में जाम ॻाल्हियूं ॿुधाए सघां थो। हशू जी बिल्कुलु माना मां घणनि ई उन में चवंदा भई ऑनेस्टी, हम्बलनेस, इंटीग्रिटी, सिंसियरिटी, एक्सेसिबिलिटी, हेल्पफुलनेस, द नेम श्री हशू अडवाणी। बिल्कुलु तमामु हिकिड़ा सिंपल माण्हू हुआ। जॾहिं विरहाङे खां पोइ उन्हनि जे फैमिली जो विलायत में फॉरेन में बिज़नेस हुआ, हो उन्हनि फैमिली बिज़नेस खे जॉइन न कयो ऐं चेंबूर में अची उन्हनि सामाजिक सेवा कई
ऐं बिल्कुलु नंढे घर में रहंदा हुआ, मुंहिंजे ख़्याल में 10 बाय 10 या 10 बाय 12 जे रूम में उहे रहंदा हुआ। समाज जी सेवा करण में जुड़िया। अॼु कलयुग में इहा ॻाल्हि तमामु मुश्किल आहे त माण्हू जेके ज़िंदगी जे जेके कंफर्ट्स वग़ैरह आहिनि उहे छॾे करे समाज जी सेवा कनि, इहा तमामु हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे। 1950s में चेंबूर में उन खां पोइ उन्हनि तमामु चेंबूर में माण्हुनि जी सेवा कई, सिंधियुनि जी ऐं नॉन सिंधियुनि जी। उन खां पोइ घणी दफ़ा कॉर्पोरेटर बि इलेक्ट थिया चेंबूर इलाइक़े मां ऐं MLA बि थिया। ऐं 1977 में जॾहिं गवर्नमेंट ठही तंहिंमें उहो मिनिस्टर हुआ, अर्बन डेवलपमेंट मिनिस्टर हुआ। इहा ॻाल्हि ॿुधाई थी वञे जॾहिं मिनिस्टर थिया, जॾहिं उन्हनि जी सरकार किरी 1979 में, त उहो पंहिंजो सिधो चाबी पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट PWD खे, जंहिं ॾींहुं सरकार किरी मंत्रालय मां सिधो पंहिंजी चाबी खणी PWD खे ॾिनऊं, पंहिंजी बैग खणी कार खणी सिधो चेंबूर हली विया। चयूं भई अॼु मिनिस्ट्री टुटी आहे त मूंखे को हक़ु कोन्हे सरकार जे बंगलो में रहण जो। ऐं तंहिंखां सवाइ 2-3 दफ़ा जॾहिं असांजो इंजीनियरिंग कॉलेज हुओ त घणनि ई कॉलेजनि सरकार सां डिमांड कई त भई फ़ी वधाई वञे। हशू जी हिकिड़ा शख़्सियत हुआ जंहिं उहो अपोज़ कयो भई ॿारनि खे हिन अघ में असीं हिकु फ़ी मुक़ररु थियल आहे, उन में बि असीं सुठी सिख्या ॾेई था सघूं। उन्हनि जो कंसर्न हूंदो भई ॿारनि खे वधीक फ़ी न भरणी पए, उन्हनि खे बिल्कुलु उहो हूंदो हो। ॿिया सभु वाइरा थी भई तव्हां हिन फ़ी में कीअं संसाधन हलाए सघो, चई बिल्कुलु असां तमामु सुठे नमूने सां सुठी एडुकेशन ॿारनि खे ॾेई था सघूं ऐं असांखे फ़ी न वधाइणु खपे। अहिड़ो हुननि जो व्यक्तित्व आहे। उहो भारतीय जनसंघ ऐं पोइ जनता पार्टी सां जुड़ियल हुआ, पर हुननि जा एडमायर या हुन जा चाक वारा हर कंहिं पार्टीअ में हुआ, कांग्रेस हुजे या ॿी का पार्टी हुजे, हुन में बि हुनजा चाहण वारा हुआ ऐं हुननि जी सभु साराह कंदा हुआ। जी महेश जी, जॾहिं हशू जी पंहिंजी विवेकानंद एजुकेशन सोसाइटी जी स्थापना कई, उन वक़्तु हुन में घणा शागिर्द हूंदा हुया? 1962 में जॾहिं संस्था जी स्थापना थी, शुरूआत थी, तॾहिं हुन में 256 स्टूडेंट पढ़ंदा हुआ। ऐं अॼु हिन संस्था में 20,000 खां वधीक स्टूडेंट पढ़ी रहिया आहिनि। ऐं हशू जी आस्ते आस्ते हुन संस्था खे वधाईंदा विया। 256 स्टूडेंट्स पहिरीं जेके स्कूल हुआ, स्कूल खां पोइ जूनियर कॉलेज थियो, तंहिंखां पोइ टेक्निकल एजुकेशन चालू कयूं ऐं बेकिंग कोर्स उहे वग़ैरह चालू कयूं, केटरिंग कोर्स वग़ैरह चालू कयूं। तंहिंखां पोइ पॉलिटेक्निक कॉलेज चालू कयूं, आर्ट्स साइंस कॉमर्स चालू कयूं ऐं तंहिंखां सवाइ जूनियर कॉलेज वग़ैरह शुरू कयूं। तंहिंखां पोइ इंजीनियरिंग कॉलेज जी स्थापना थी, मैनेजमेंट कॉलेज स्थापना थी। इहे सभु संस्थाऊं वधंदियूं आहिनि, धीरे धीरे स्टेप बाय स्टेप अॻिते वधंदा ई वधाईंदा ई रहिया। ऐं अॼु असां वटि क्रेश खां वठी मैनेजमेंट कॉलेज ताईं ॿार पढ़नि था। PhD वग़ैरह बि असांजे संस्था में ॿार पास था कनि। ऐं तंहिंखां सवाइ असांखे लॉ कॉलेज बि आहे, फार्मेसी कॉलेज आहे ऐं आर्किटेक्ट कॉलेज अॻे साल असां शुरू कयो आहे। त लॻभॻि घणा ॿार तव्हांजे संस्था मां हर साल ग्रेजुएट थी करे निकिरनि, इंजीनियर थी करे निकिरनि? हर कंहिं टोटल 20,000 ॿार पढ़ंदा आहिनि जी। ग्रेजुएशन असां घटि में घटि 5-6 हज़ार खां वधीक निकिरंदो। ॾाढो सुठो, इहो त तव्हां कार्य करे रहिया आहियो। जीअं त असांजी सिंधी RSS जा घणा हिननि सां जुड़ियल आहिनि, त सिंधियत जे वाधारे जे लाइ तव्हांजे मैनेजमेंट में, तव्हांजे सोसाइटी में कहिड़ा कार्य कया वेंदा आहिनि? असांजी सोसाइटी सिंधी माइनॉरिटी इंस्टीट्यूशन आहे, जंहिं हिसाब सां असांखे 51% सिंधियुनि जी रिजर्वेशन आहे। जी। असां विवेकानंद जी खे ख़ासि ॻाल्हि आहे त असां गवर्नमेंट जे रूल जे हिसाब सां 20% असीं मैनेजमेंट कोटा रखी सघंदा आहियूं, पर असां मैनेजमेंट कोटा न रखी आहे, उहा असां सरकार खे सरेंडर कई आहे। इहा तमामु रेयर संस्थाऊं हूंदियूं जिन मैनेजमेंट कोटा सरेंडर कई आहे सरकार खे। छाकाणि त असांजो इहो चवणु आहे, असांजी इहा सोच आहे त मेरिट ते कमु थियणु खपे। ऐं सिंधी माइनॉरिटी असां रखी आहे रिजर्वेशन, उहा बि मेरिट ते आहे, माना सिंधी जेको आहे उहो मेरिट ते पास थींदो आहे। असां पॉलिटेक्निक कॉलेज, फार्मेसी कॉलेज, इंजीनियरिंग कॉलेज, मैनेजमेंट कॉलेज, आर्किटेक्ट कॉलेज, इन्हनि कॉलेज में का मैनेजमेंट कोटा न रखी आहे। ये हायर एजुकेशन आहिनि, हुन में असां मैनेजमेंट कोटा न रखी आहे। बाक़ी जूनियर कॉलेज ऐं आर्ट्स साइंस वग़ैरह कॉमर्स में असां मैनेजमेंट कोटा आहे असां वटि, ऐं उन में के जेके ईंदा आहिनि उन्हनि खे असीं एडमिशन ॾींदा आहियूं। तंहिंखां सवाइ सिंधियुनि सां 51% माइनॉरिटी रिजर्वेशन हुअण जे करे सिंधियुनि खे तमामु फ़ाइदो थियो आहे, ख़ासि करे इंजीनियरिंग ऐं मैनेजमेंट कॉलेज। जी बिल्कुलु। जेके ॿार
घणनि ई शहरनि मां जीअं जलगांव थियो, अमरावती थियो वग़ैरह शहरनि मां मुंबई में अची असांजे कॉलेज में इंजीनियरिंग ऐं मैनेजमेंट लाइ एडमिशन वठनि था। ॿार इहो प्रिफर था कनि भई असां विवेकानंद में पढ़ंदा रहूं। ऐं सिंधियुनि लाइ असांखे हिकु विवेक सिंधी केंद्र आहे। विवेक सिंधी केंद्र असां उन में सिंधी किताब हज़ारनि जी तइदाद में असांखे उहा लाइब्रेरी आहे जेके सिंधी किताब असां वटि आहिनि। तंहिंखां सवाइ असां विवेक सिंधी केंद्र जे पारां घणेई कार्यक्रम कंदा आहियूं। असां नेशनल काउंसिल फॉर प्रमोशन ऑफ सिंधी लैंग्वेज जेका गवर्नमेंट ऑफ इंडिया HRD मिनिस्ट्री जे अंदर में आहे, उन में असां गुज़िरियल अबाउट 12 सालनि खां वधीक खां असां विवेक सिंधी केंद्र जे पारां लॻभॻि 1200 ॿार हर साल उहे सर्टिफिकेट कोर्स NCPSL जा अपेयर कंदा आहिनि। त हिन साल लॻभॻि 1400 ॿार लॻभॻि शायदि अपेयर थींदा असांजे विवेक सिंधी केंद्र पारां, जेके असांजी नई टही आहे उहो बि सिंधियत सां जुड़े। तंहिंखां सवाइ असांजा जेके कार्यक्रम थींदा आहिनि जीअं सिंधी स्मृति दिवस, हेमू कलानी शहीदी दिवस, अहिड़ा कार्यक्रम जेके सिंधियुनि सां कंसर्न रखंदड़ आहिनि उहे बि असीं मल्हाईंदा आहियूं। बाल संस्कार शिविर लॻाईंदा आहियूं मुल्क में, चेंबूर में, घाटकोपर में, जिते ॿार 16 साल जे वरे ताईं असां रांदियुनि नमूने उन्हनि खे सिंधियत सां जोड़ींदा आहियूं। जेके सिंधियत जी जेके जानकारी कोन्हे उन्हनि खे असीं पूरी कोशिशि करे रहिया आहियूं जेके उहे सिंधियत सां जुड़नि ऐं सिंधियत सां बिल्कुलु उन्हनि जो लाॻापो रहे। माना नंढी उमिरि में असां ॿारनि खे बैत था सेखारियूं, वॾी उमिरि में थोरो उन ई एज खां उन्हनि खे NCPSL जे क्लासिस जे द्वारा सिंधी लिखणु पढ़णु था सेखारियूं सर्टिफिकेट जे थ्रू। त इहा हिकु तमामु सुठी कोशिशि आहे जंहिंमें न सिर्फ़ु सिंधी कल्चर जो बचाव थी रहियो आहे ऐं उनजो फैलाव थी रहियो आहे, वाधारो थी रहियो आहे, पर उन सां गॾु गॾु वॾा ॿारनि सां गॾु हाणे उहो दौरु शायदि अची वियो जिते ॿारनि सां गॾु असां वॾनि खे था सेखारियूं, जेके वॾा सिंधीअ में ॻाल्हाइणु विसरी विया आहिनि, जेके सिंधी कल्चर विसरी विया आहिनि, ॿारनि जे द्वारा हाणे उहे वापसि असां सां जुड़ी रहिया आहिनि। बिल्कुलु असांजी कोशिशि इहा आहे, असां 5 दर्जे खां 10 दर्जे ताईं सिंधी 50 मार्क्स जो पेपर आहे जी। उन में लॻभॻि 250 खां पौणा 300 ॿार आहिनि जेके सिंधी सिखनि वेठा जी। 5 दर्जे खां 10 दर्जे ताईं। ऐं तंहिंखां पोइ जूनियर कॉलेज वग़ैरह में बि असांजो 11-12 दर्जे में माना तव्हांजे 5 खां 10 दर्जे ताईं हिकिड़ो सब्जेक्ट सिंधी आहे, 50 मार्क्स जो पेपर 50 मार्क्स अरबी सिंधी या देवनागरी सिंधी, काई बि सिंधी, पर उहो माना सब्जेक्ट आहे। इहो त हिकु तमामु सुठो इनिशिएटिव आहे। 11-12 में 100 मार्कुनि जो पेपर आहे, उते बि अबाउट 150 खां पौणा 200 ॿार उन में आहिनि 11-12 दर्जे में। जेके असांजा पहिरें दर्जे खां ॿार आहिनि उन्हनि खे असीं सिंधी सेखारण जी पूरी कोशिशि कयूं। जल्दी सिखी वठंदा आहिनि ॿार, नंढी उमिरि में सिखी वठंदा आहिनि ऐं उहा असां अरबीअ में शुरू कई आहे। पर तंहिंखां सवाइ असांजो जेको कल्चरल प्रोग्राम्स आहिनि उन्हनि में ॿार भहिरो था वठनि जी, डांस वग़ैरह या सिंधी अॼुकल्ह ॿारनि खे रीमिक्स पसंदि थो अचे, सिंधी पुराना गाना थोरो हुनखे रीमिक्स तरीक़े सां ॿार ठाहे था अचनि, ॿार ॻोल्हिनि था, वेब ते वञी ॾिसनि था। अॼुकल्ह त यूट्यूब जो ज़मानो आहे, वेब अची वई आहे, इंटरनेट अची वई आहे, फेसबुक अची वई आहे, त ॿार पाण ॻोल्हे करे उहे पंहिंजे टीचरुनि खे अची ॾेखारींदा भई असीं हीअ कयूं, पोइ हुन में सुधार करे उन्हनि खे अॻियां वधायूं था। महेश जी, तव्हां भारतीय सिंधु सभा जा ऑनरेबल सेक्रेटरी पिणु रहिया आहियो हिन वक़्तु, त उन जे तहत तव्हां कहिड़ा कार्य करे रहिया आहियो? भारतीय सिंधु सभा हिकिड़ी सॼे हिंदुस्तान जी हिकु वॾी ऑर्गेनाइज़ेशन आहे सिंधियुनि जी। लॻभॻि 300 खां वधीक शाखाऊं आहिनि सॼे भारतवर्ष में जी भारतीय सिंधु सभा जी। मां भारतीय सिंधु सभा जी मुंबई शाखा जो सेक्रेटरी आहियां जी। असां घणेई कमु करे रहिया आहियूं सिंधियत जे लाइ सॼे भारतवर्ष में। असां पंहिंजो सिंधियुनि लाइ जीअं कार्यक्रम असांजा जेके मुंबई में थींदा आहिनि, मुंबई जेको ब्रांच आहे तंहिंमें लॻभॻि 11 ज़ोन्स आहिनि। बांद्रा खां सांताक्रूज़ ज़ोन, अंधेरी ज़ोन, कांदिवली ज़ोन, दादर महिम ज़ोन, साइंस ज़ोन, ईअं 11-12 ज़ोन्स आहिनि जी। ऐं असांजा हर कंहिं चेटीचंड जा प्रोग्राम या रक्षाबंधन जा प्रोग्राम थींदा रहंदा आहिनि। रक्षाबंधन में असां जेके सिंधी ॿार आहिनि जेके सुठी परसेंटेज आणनि था, जेके ॿार सुठी परसेंटेज खणी था अचनि 10th में 12th में, तंहिंखां सवाइ जिन सिंधी सब्जेक्ट खयो आहे उन्हनि सभिनी खे असीं फेलिसिटेट कंदा आहियूं। उन्हनि कार्यक्रम में सर्टिफिकेट ऐं ट्रॉफीज़ ॾींदा आहियूं जी। असांजो ऑर्केस्ट्रा त हूंदी आहे पर मेजर फोकस हूंदो आहे त ॿार पार्टिसिपेट कनि, ॿार डांस कनि, ॿार कार्यक्रम ॾियनि जी। त जीअं हाणे बांद्रा खां सांताक्रूज़ ज़ोन जो असांजो चेटीचंड जो मेलो, उते 7,000-8,000 पब्लिक ईंदी आहे। खार जिमखाना ग्राउंड में घणनि ई सालनि खां असीं मल्हाईंदा आहियूं जी। भारतीय हिंदू एसोसिएशन जा चेयरमैन पिणु आहियो
उन संस्था जे तहत कहिड़ा कार्यक्रम थींदा रहंदा आहिनि? बांद्रा हिंदू एसोसिएशन में असांखे स्कूल आहे, प्राइमरी खां वठी 10th स्टैंडर्ड ताईं, हुते ॿार पढ़ंदा आहिनि। इहो बिल्कुलु लिंकिंग रोड ते मेन लोकेशन ते आहे ऐं हुते ॿिया घणेई सोशल कार्य बि थींदा आहिनि। असांजे नालो बांद्रा हिंदू एसोसिएशन आहे, पर ॿार ॾिठा वञनि त 60% या 70% खां वधीक ॿार मुस्लमान आहिनि। ऐं बिल्कुलु असांजा जेके कार्यक्रम थींदा आहिनि उन में बिल्कुलु बहिरो वठंदा आहिनि। 26 जनवरी जो कार्यक्रम, देशभक्ति जा कार्यक्रम, 15 अगस्त जो कार्यक्रम, या असांजो गुरु पूर्णिमा दिवस, या जेके असांजा हिंदुनि जा कार्य हूंदा आहिनि उन में उहे मुस्लिम ॿार बहिरो वठंदा आहिनि। इहा जेके तमामु सुठी ॻाल्हि आहे त असां बि उन्हनि खे देश जे कल्चर में जोड़ियूं था। तव्हां शख़्सी तौर सां त सीए आहियो जी। हेतिरी वॾी विवेकानंद एजुकेशन सोसाइटी सां तव्हां जुड़ियल आहियो, पंहिंजी सफलता जो राज़ तव्हां नौजवाननि खे छा ॿुधाइणु चाहींदा? सफलता जो राज़ ईअं आहे त पंहिंजो कमु कंदो रहिजे ऐं जीअं कॉन्संट्रेशन या फोकस हुअणु खपे। असांजो जेको लक्ष्य या जेको ध्येय आहे, जेको असांजो मिशन आहे या विज़न आहे, उन ते ई बिल्कुलु ध्यानु ॾियणु खपे ऐं हेॾां होॾां ध्यानु न ॾियणु खपे। जीअं महाभारत में अर्जुन उन पखीअ जो अखि हुनखे उहा ॾिसण आई ऐं बिल्कुलु उन निशाने ताईं पहुची सघियो, तीअं असांखे पंहिंजो फोकस रखणु खपे, फोकस न छॾणु खपे। ऐं हर कंहिं इंसान में के प्लस पॉइंट्स थियनि थियूं, के माइनस पॉइंट्स थियनि थियूं। जी बिल्कुलु। असांखे बिल्कुलु प्लस पॉइंट्स तां ध्यानु ॾियणु खपे ऐं माइनस पॉइंट्स नोट करे उनखे उन में अञा उन माइनस पॉइंट्स खे घटाइण लाइ पूरी कोशिशि करणु खपे, जीअं माइनस पॉइंट्स घटिजनि ऐं जेके प्लस पॉइंट्स आहिनि उन ॾांहुं असांखे कॉन्संट्रेशन करणु खपे ऐं असां डेफिनेटली सक्सेस हासिलु कंदासीं। महेश जी, तव्हां जे हेसि ताईं जे हाणे ताईं जे सफ़र में के अहिड़ा यादगार पल जिन जी छाप तव्हांजे जीवन ते घणी पई हुजे? मां पाण खे थोरा ॾींहं थो सम्झां त मां अहिड़े घर में पैदा थियो आहियां जिते सेवा भाव असांजे घर में, मुंहिंजे माता पिता में शुरू खां ई हो। मां नंढे हूंदे खां ई उन रहणी कहणी में पलियो आहियां, वॾो थियो आहियां। मुंहिंजी मदर, मुंहिंजी माउ गवर्नमेंट सर्वेंट हुई ऐं जॾहिं हुनखे पघार मिलंदो, सम्झो 300 रुपया पघार आहे त 150 रुपया घर खणी ईंदी, बाक़ी 150 रुपया हुनखे सभु ऑफिस में मम्मी कोठींदा हुआ ऐं जेके नीडी हूंदा हुआ, प्यून्स हूंदा हुआ, जेकी ज़रूरत हूंदी उन्हनि खे ॾींदी हुई। ऐं इहो असांजो सेवा भाव जो नंढे हूंदे खां ई मां ॾिसंदो रहियो आहियां। तंहिंखां सवाइ जीअं हशू अडवानी जी आहिनि, मां नंढे हूंदे खां उन्हनि जे बारे में असांजे घर में ईंदा हुआ, पिताश्री सां मिलंदा हुआ, नंढे हूंदे खां ई मूंखे उन्हनि जी जानकारी हुई त उन्हनि कीअं पंहिंजी सामाजिक सेवा कई आहे, सामाजिक जीवन में रहिया आहिनि, त उन्हनि जो मूं ते तमामु वॾो असरु थियो। ओॾी महिल मूंखे जानकारी न हुई त अॻिते हली मां विवेकानंद एजुकेशन सोसाइटी सां जुड़ंदुसि। जी। असांजा दादा झमटमल वाधवानी जेके विवेकानंद एजुकेशन सोसाइटी जा प्रेसिडेंट हुआ ऐं भारतीय सिंधु सभा जा बि प्रेसिडेंट हुआ। भारतीय सिंधु सभा जी स्थापना सन 1979 में थी, त हुनजा फाउंडर, ट्रस्टी ऐं फाउंडर प्रेसिडेंट श्री झमटमल वाधवानी आहे। हुनजे देहांत ताईं 2007 ताईं उहो हुनजा प्रेसिडेंट रहिया। दादा झमटमल वाधवानी सां कमु कंदे घणी ॻाल्हियूं जो असांखे अहसासु थियो। जीअं असांजे विवेकानंद एजुकेशन सोसाइटी जो 40हों एनिवर्सरी हुई, त उन वक़्त जो प्रधानमंत्री देश जो अटल बिहारी वाजपेयी उहे असांजी संस्था में अचणा हुआ। त मुंहिंजो सौभाग्य हो त असां जेका हेलीपैड ठाही हुई प्राइम मिनिस्टर जे अचण ताईं, त मां ऐं ॿिया मुंहिंजा 2 साथी अटल बिहारी वाजपेयी खे रिसीव करणु हुन ते वियासीं। त मूंखे यादि आहे जॾहिं उहो कार्यक्रम हो त उन खां हिकिड़ो ॾींहुं अॻु में जॾहिं असां बंदोबस्तु पे कयोसीं त शाम जा 5 लॻा हुआ, त दादा झमटमल वाधवानी जी उमिरि उन वक़्तु 83 सालनि जी हुई। त असां दादा झमटमल वाधवानी खे चयो भई हाणे तव्हां भले घर वञो, सुभाणे अचिजो सुबुह जो। चयो ठीकु आहे। पोइ 5 बजे उते वर्ली रहंदा हुआ, चेंबूर मां 5 बजे विया। राति जो 9 बजे असां ॾिसूं त उहो वापसि आया कार में। तव्हां छो आया? चईं मां अरेंजमेंट ॾिसणु आया। माना 83 साल जी उमिरि में अरेंजमेंट ॾिसणु अचनि तमामु हिकु वॾी ॻाल्हि आहे। तंहिंखां सवाइ उते असां परफेक्शन जंहिंखे चई सघिजे, बिल्कुलु प्लानिंग, परफेक्शन, डिटेल में प्लानिंग। उन्हनि पंहिंजो असांजो उते BMC जो बाथरूम्स घुराया हुआसीं। त 9 बजे मां ॾिसां त उहो ॾाकणु पियो चए, मुंहिंजो दादा छा था कयो? चई मां मथे चढ़ी ॾिसां थो जेके सुभाणे माण्हू ईंदा उन्हनि खे तकलीफ़ न थींदी चढ़ण में। 83 साल जी उमिरि में एतिरो ध्यानु रखणु इहा हिकु तमामु प्रेरणा आहे, इहा सिखिया आहे। मां हिकिड़ो एग्ज़ाम्पल ॿुधाईंदुसि। जॾहिं असां डॉक्टर अब्दुल कलाम जी असांजे संस्था में आयल हुआ, सिक्योरिटी रीज़न जे करे ॿारनि में ऐं स्टेज में चङी गैप हुई।
हज़ारनि जी तइदाद में स्टूडेंट्स ऐं ॿिया सॼणा हाज़ुर हुआ। डॉक्टर अब्दुल कलाम सिक्योरिटी वारे खे चयो, नथिंग डूइंग, लेट देयर बी नो डिस्टेंस बिटवीन स्टूडेंट्स एंड मी। अरे वाह। ऐं स्टूडेंट्स खे सभु अॻियां घुराईं, बिल्कुलु स्टेज जे पासे में। प्रोटोकॉल खे तोड़े करे उन्हनि चयो न, स्टूडेंट्स एंड मी शुड बी टुगेदर। ऐं तमामु ॿारनि खे तमामु उत्साह ऐं प्रेरणादायक उन्हनि भाषण ॾिनो ऐं कलाकु ॾेढ उन्हनि संबोधित कयो ॿारनि खे तमामु सुठे नमूने सां, ऐं ॿार ॾाढो ख़ुशि थिया ऐं ॿारनि खे तमामु ख़ुशी थी। नारायण मूर्ति जॾहिं आया हुआ त मां उन्हनि खे वठणु वियुसि हुते सांताक्रूज़ में, उन्हनि जो गेस्ट हाउस हो इन्फोसिस जो, त मां उन्हनि खे रिसीव करे उतां चेंबूर वठी वियुसि। बिल्कुलु उहो टाइम वॉच बिल्कुलु रखनि पिया भई घणो टाइम लॻंदो पहुचण में, जेको टाइम चयो आहे उन खां 5 मिंट पढ़ी पहुचा। जी। हेॾी वॾी हस्ती, टाइम मैनेजमेंट ऐं तमामु प्लानिंग सां था कमु कनि। ऐं जॾहिं कार्यक्रम पूरो थियो उते हज़ारनि जी तइदाद में स्टूडेंट्स ऐं ॿिया माण्हू हाज़ुर हुआ। सभिनी खे तमामु उन्हनि जो भाषण या लेक्चर वणियो। जॾहिं निकितासीं पिए त चयईं, यू कैन रिमेन हियर, यू कैन बी हियर, आई विल गो ऑन माई ओन। मूं चयो नो सर, भई मां तव्हांखे पाण छॾणु हलंदुसि, तव्हांखे वठी आयो, मां पाण तव्हांखे छॾणु हलंदुसि। त रस्ते में मूंखां पुछियईं, भई मुंहिंजो गेस्ट हाउस तुंहिंजो घर पहिरीं ईंदो त तूं लही पओ, मां पाण थो वञा। पुछो न सर, भई कटसी आहे, मां तव्हांखे जितां वठी आयो मां तव्हांखे हुते छॾींदुसि। त हेॾी वॾी हस्ती ऐं हेॾी हम्बल उन्हनि जो नेचर, हे तमामु ॻाल्हियूं प्रेरणादायक आहे। महेश जी, हिकिड़ो वीचार जेको अॼु मन में अचे थो, जंहिंजे बारे में असां तव्हांखे ॼाणणु चाहींदासीं। सिंध मां जॾहिं असांजा वॾा सभु कुझु छॾे आया, उन्हनि वटि उन वक़्तु सभु कुझु हुयो, उन्हनि जे मथां सिर्फ़ु इहो ई दबाव हुयो त पंहिंजो धर्म मटायो ऐं हिते रहिया पिया हुजो। उन्हनि पंहिंजा अबाणा घर, धंधा वापार सभु उते छॾे ॾिना, पर धर्म न मटायूं। तव्हांजो हिन बारे में कहिड़ो वीचार आहे? बिल्कुलु, असीं सिंधी जेके आहियूं, हे सिंधू नदी जे किनारे जा वारिस आहियूं। असांजा आबा ॾाढा सिंधू नदी जे किनारे ते रहंदा हुआ, जिते वेदनि जी रचना चयो वञे थो त वेदनि जी रचना सिंधू नदी जे किनारे ते थी आहे। सही ॻाल्हि आहे। ऐं सिंधूअ मां अखर थियो आहे हिंदू ऐं हिंदुस्तान जी। त असां हेॾी उच्च सभ्यता जा वारिस आहियूं। असां पंहिंजो मुल्क छॾियोसीं धर्म जे ख़ातिर। हिकिड़ो मास्टर चंदूर जो गीत आहे, उते जिन जे दर ते लॻंदा हुआ मेला, हिते उहे ई जेके आहिनि लोकल में विकिरण वेठा केला। अहिड़ी दुर्दशा हुई उन वक़्त ते, जेके लॻंदा हुआ मेला, उहे हिते ई लोकल में विकिरण वेठा केला। माना जिन जे दर ते उते सभु कुझु हो, हिते वीचारा हॉकर थी रेलवे में केला वेठा विकिणनि। जी। अहिड़ी इहो हिकिड़ो सिंधियुनि जी दुर्दशा तो बयानु करे 1947 में जॾहिं आया त कहिड़ी हालत में सिंधी आया जी। ऐं असां धर्म खे छॾे, धर्म पंहिंजो न मटाइण लाइ, पंहिंजे धर्म लाइ, हिंदू धर्म लाइ असीं देश खे क़ुर्बान करे अहिड़ियूं तकलीफ़ूं हिते अची सठियूंसीं। अॼु ॿुधो थो वञे त असांजो जेका नई टही आहे या यंगर जनरेशन आहे, उहे असां सिंधियत खां थोरो परे था थींदा वञूं, कंहिं ज़ोर ऐं दबाव सां ॿियनि धर्मनि में कन्वर्ट था थींदा वञूं। उहा बिल्कुलु ग़लति ॻाल्हि आहे, न थियणु खपे, बिल्कुलु न थियणु खपे। ॿियनि ज़ातियुनि वारा थियनि था, पर सिंधी थियनि था, इहो ॿुधी थोरो अचरज थो लॻे त सिंधियुनि खे छो कन्वर्शन जी ज़रूरत हुअणु खपे। असां सिंधी समाज मिली करे बिल्कुलु कोशिशि कयूं, सरकार जी मदद वठूं, ऐं इहो बिल्कुलु असांखे कोशिशि करे बंदि करणु खपे। न्यूज़ पेपर ऐं पेपर्स में अचनि पिया, उल्हासनगर ऐं नागपुर में घणेई सिंधी कन्वर्ट थियनि वेठा, उनजा कारण ॾिसणु खपनि ऐं कोशिशि करे किथे किथे थोरी घर वापसी बि थी आहे जी, पर तइदाद घटि आहे, उहा असांखे कोशिशि करे वधाइणु खपे। ऐं सिंधियुनि में असांखे संतनि खे ऐं ॿियनि जेके आहिनि सभिनी शख़्सनि खे मिली करे इहा बिल्कुलु कोशिशि करणु खपे त भई असांजा सिंधी जेके आहिनि उहे हिंदू धर्म में रहनि ऐं पंहिंजो धर्म न बदिलाइनि। असांजो हिंदू धर्म आहे जेको की हिकु तमामु विशाल धर्म आहे। बाक़ी असां ॿियनि कहिड़े बि धर्मनि खे ॾिसंदासीं त उन्हनि में तमामु घणियूं बंदिशूं आहिनि, लिमिटेशन्स आहिनि, पर हिंदू धर्म ई हिकु अहिड़ो धर्म आहे जंहिंमें का बंदिश कान्हे। न अहिड़े शहाणे धर्म खे छॾे ॿिए बंधन वारे में सागर खे छॾे करे नदीअ में अचूं, छा इहा हिकु सियाणप आहे? ज़रा हिन ॻाल्हि ते ज़रूरु सोचींदा। ऐं जेके जीअं हाणे महेश जी असांखे ॿुधायो त घर वापसी बि थी रही आहे, जेके वापसि पंहिंजी भुल खे चवंदा आहिनि सुबह का भूला अगरि शाम को घर लौट आए तो उसे भूला नहीं कहते। अहिड़ा ई भाउर जेके वापसि अचणु चाहिनि था, पंहिंजे धर्म खे वापसि अपनाइणु चाहिनि था, त असांजो सिंधी समाज उन्हनि जो ॿई हथ खोले स्वागत करण जे लाइ बिल्कुलु तयारु आहे।
त तव्हां ज़रूरु इन ॻाल्हि ते बि गौर कंदा। महेश जी, तव्हांखे असांजे दिलेर सिंधी चैनल ते अची करे अॼु कीअं लॻो? तमामु सुठो लॻो। तव्हां अहिड़ो सुठो कार्य करे रहिया आहियो त अॻिते हली असांजी अॻिती टही जेका आहे पॉप सिंधी सां जुड़ी रहे, तमामु सुठी ॻाल्हि लॻी। तव्हांजो इहो जेको कार्य आहे बिल्कुलु तव्हांजो सफल थींदो रहे ऐं अॻिते वधंदा रहो। धन्यवाद। महेश जी सां त तव्हां सां मिली करे ॼाणियोसीं त उहो कीअं न सामाजिक कार्यनि में उन्हनि जी बहबूदीअ जे लाइ हेतिरो कुझु करे रहिया आहिनि। त पोइ देरि छा में, अचो ॾेई हथ में हथ हिकु क़दम अॻिते वधायूं, सिंधी ॿोली ऐं तहज़ीब खे ऊचाइयुनि ताईं पहुचायूं, सिंधियुनि जो शान वधायूं। जीए असांजी सिंधियत। ओके।